अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो चैनल जी न्यू वीडियो सां गॾु मां आहियां अब्दुल कयूम। असांजे अॼोकी इन वीडियो जो जेको टॉपिक आहे उहो घोटकी ज़िलो आहे। घोटकी ज़िले जी तव्हांखे तारीख़, सियासत, सैरो तफ़री घणो कुझु ॿुधाईंदासीं। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त वीडियो शुरू कयूं था। घोटकी ज़िलो सिंध जे सखर डिवीज़न जो हिकु ज़िलो आहे। घोटकी ज़िले जूं हदूं पंजाब सां बि मिलनि थियूं ऐं इंडिया भारत सां बि मिलनि। तारीख़ ते नज़र रखूं त घोटकी जी तारीख़ दिलचस्प आहे। घोटकी जो नालो जेको आहे शुरूआति खां घोटकी न हुयो। राजा ॾाहर जे दौर में हिन जो नालो मियाणी हुयो। बाद में जॾहिं मोहम्मद बिन कासिम सिंध खे फ़तह कयो त हिन जो नालो धरवाली रखियो वियो। जॾहिं घोटा क़बीलो वजूद में आयो, इन इलाइक़े में घोटा क़बीले जो असर रसूख़ थींदो वियो त इन इलाइक़े जो लोहे साहिबान नालो रखियो वियो। ऐं जॾहिं वरी बर्तानिया जो दौरु आयो त उन्हनि खे घोटा क़बीले जा माण्हू ऐं उन्हनि जी ईमानदारी पसंदि आई। उन्हनि लोहे साहिबान जो नालो घोटकी रखी छॾियो। उन खां बाद अॼु ताईं घोटकी नालो हली रहियो आहे। पाकिस्तान खां पोइ घोटकी खे 1983 में ज़िले जो दर्जो मिलियो। इन खां अॻु घोटकी सखर ज़िले जो तालुको हुयो। मॉडर्न घोटकी जी ॻाल्हि कयूं त ज़राइत जे शोबे में हिन वक़्तु ताक़तवर तरीन जेको ज़िलो आहे उहो घोटकी आहे सिंध जो। सभ खां वधीक जेको फ़सुलु थींदड़ आहे घोटकी अंदरि उहो फुटी कपह जो फ़सुलु आहे। उनखां अलावा घोटकी जूं ज़मीनूं तमामु बहितरीनु आहिनि। सिंध लेवल ते ऐं पाकिस्तान लेवल ते बि हर फ़सुलु हिननि में थी वञे थो। कणक बि थिए थी, कमंद बि थिए थो ऐं ॿिया खोड़ फ़सुल घोटकी अंदरि थियनि था। ज़राइत खां अलावा घोटकी सनती एतबार सां बि पंहिंजी हिकु अलॻि पहचान रखे थो, हिकु अलॻि ताक़त रखे थो। इन इलाइक़े में तमामु घणियूं कंपनियूं कमु करे रहियूं आहिनि। एंग्रो थी वई, माड़ी पेट्रोलियम कंपनी, फौजी फर्टिलाइज़र, OGDCL ऐं पाक अरब ऐं 4 शुगर मिलूं घोटकी ज़िले अंदरि कमु करे रहियूं आहिनि। घोटकी जी सियासत जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु जेके एक्टिव सियासतदान आहिनि घोटकी में, उन में सरदार अली गौर खान महार आहे, सरदार मोहम्मद बख्श खान महार, सरदार ख़ालिद अहमद खान लुंड, सरदार शहरियार खान शर, अब्दुल बारी पिताफ़ी, अली नवाज़ खान महार, अब्दुल हक उर्फ मियाँ मिठो, सरदार नादर अकमल खान लेगारी ऐं जाम महताब हुसैन खान ॾेर। इहे जेके आहिनि हिन वक़्तु घोटकी जा एक्टिव सियासतदान आहिनि। घोटकी जी सैरो तफ़री जी ॻाल्हि कजे त घोटकी जी मशहूरु सौगात घोटकी जा पेड़ा आहिनि। जेकॾहिं तव्हांजो घोटकी अचणु थिए त पेड़ा ज़रूरु खाइजो। मूमल जी माड़ी तारीख़ी माग ऐं हिकु मशहूरु माग आहे घोटकी ज़िले अंदरि जो। हिन जी हिस्ट्री बि तमामु बहितरीनु आहे। इहा माड़ी बि तव्हांखे घुमणु खपे। हिकु बहितरीनु जॻह आहे ऐं तारीख़ी जॻह आहे घोटकी ज़िले अंदरि। घोटकी जे शहर ॾहरकी खां 3 किलोमीटरनि जी दूरी ते अछड़ोथर बि मौजूदु आहे, जंहिंखे रोही बि सॾींदा आहिनि। रोही तव्हांखे ज़रूरु घुमणु खपे जेकॾहिं तव्हां घोटकी आया आहियो त। जामा मस्जिद घोटकी तमामु घणो मशहूरु आहे, इहा बि तव्हां घुमी सघो था। उनखां अलावा घोटकी ज़िले में तमामु घणा बुज़ुर्ग रहनि था, उन जूं दरगाह मौजूदु आहिनि, उहे तव्हां घुमी सघो था। जंहिंमें दरगाह बरचूंडी शरीफ़, सोई शरीफ़, दरगाह हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़, दरगाह सैयद हसन शाह कादरी ऐं अनवर हुसैन शाह जी दरगाह मौजूदु आहे जेके तव्हां घुमी सघो था। हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदड़ बि खोड़ सारा माण्हू घोटकी ज़िले अंदरि रहनि था। घोटकी जे इलाइक़े रहड़की में उन्हनि जूं हिकु सुठियूं मंदरूं बि मौजूदु आहिनि। घोटकी जी मौसम जी ॻाल्हि कयूं त घोटकी में 4 ई मुंदूं अचनि थियूं। सियारो बि अचे थो, ऊन्हारो बि अचे थो, ख़िज़ां बि अचे थी त बहार बि अचे थो। लेकिन जेकॾहिं तव्हां घोटकी घुमण जे इरादे सां अचो था त ऊन्हारे में न अचो। असां रिकमेंड कंदासीं तव्हांखे त सियारे में अचो, छो जो सियारे में घुमण में वधीक मज़ो ईंदो आहे ऐं गर्मी में जेको आहे घटि मज़ो ईंदो हिते। हीअ वीडियो जेकॾहिं तव्हांखे असांजी पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।